सिंध हाई कोर्ट स्टील मिल्स जे 500 खां वधीक मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट स्टील मिल्स जे 500 खां वधीक मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध हाई कोर्ट धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत तरफ़ां मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते हैरत जो इज़हार कयो वियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त स्टील मिल्स 2015 खां बंदि आहे। मुलाज़िमनि खे पको कीअं थो करे सघिजे। अदालत जो चवणु आहे त जेकॾहिं उन मुलाज़िमनि खे पको कयो वञे त पघार केरु ॾींदो। अहम ख़बर खां अव्हां खे आगाही ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट स्टील मिल्स जे 500 खां वधीक मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट स्टील मिल्स जे 500 खां वधीक मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत तरफ़ां मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते हैरत जो इज़हार कयो वियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त स्टील मिल्स 2015 खां बंदि आहे। मुलाज़िमनि खे पको कीअं थो करे सघिजे। अदालत जो चवणु आहे त जेकॾहिं उन्हनि मुलाज़िमनि खे पको कयो वञे त पघार केरु ॾींदो। सिंध हाई कोर्ट स्टील मिल्स जे 500 खां वधीक मुलाज़िमनि खे पको करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर। सिंध हाई कोर्ट की बरुकनी बेंच है। स्टील मिल में 500 का वधीक कॉन्ट्रैक्ट मुलाजमान के रेगुलर करण वारी दरख्वास्त से ॿुधणी थी है। अदालत धुरियुनि जा दलील मुकम्मल थियण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। कराची जी जेके सिंध हाई कोर्ट की अदालत है उन गैर फ़ाल स्टील मिल में मुलाजमान के मुस्तकिल करण की दरख्वास्त ते हैरत जो इज़हार किया है। दरख्वास्त गुज़ारनि के वकील मूजिब 2009 में स्टील मिल में 500 का वधीक मुलाजिम कॉन्ट्रैक्ट ते कम करे रहा हुआ। स्टील मिल में 2015 का बंद है। मुलाजमान के कंहिं मुस्तकिल करे न सघियो आहे। जस्टिस अदनान करीम जो यो चवण हो। जस्टिस अदनान करीम चयो त मुलाजमान के कीअं मुस्तकिल करे सघिजे थो। सुप्रीम कोर्ट मुआशी दबाव जे बुनियाद ते रेगुलर करण जे जो फ़ैसिलो ॾिनो हुयो। जस्टिस के आगा जो अदालत में इहो चवण हो। अदालत चयो त जेकॾहिं इन्हनि मुलाज़िमनि खे रेगुलर कयो वियो त उन्हनि खे केरु पघार ॾींदो। वकील दरख्वास्त गुज़ारनि जे चयो त स्टील मिल उन्हनि खे बाक़ी मुलाज़िमनि वांगुरु बेपघार ॾींदी। अदालत चयो त हिकु दुकान बंदि थी वञे त पोइ उन खे जेको आहे त कमु करण जी इजाज़त कीअं ॾिनी वेंदी। अदालत इहो बि चयो त अहिड़े शख़्स खे टैक्स ॾींदड़नि जा पैसा अदा करण जो हुकुम जारी नथो करे सघिजे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त सिंध हाई कोर्ट गुज़िरियल 44 मुलाज़िमनि गुज़िरियल साल 44 मुलाज़िमनि खे रेगुलर कयो हुयो। दरख़्वास्त गुज़ार इहो चयो त 2013 में आरज़ी मुलाज़िमनि तौरु कमु कंदड़नि जेके आहिनि त उहे ई मुलाज़िम उन्हनि में शामिल आहिनि। सरकारी वकील इहो चयो त उन्हनि मुलाज़िमनि खे थोरे अरसे लाइ आरज़ी जेको आहे त पास जारी कया विया हुया। अदालत पारां केतिरनि ई अहिड़ियुनि दरख़्वास्तनि खे रद्द कयो आहे। स्टील मिल जे वकील पारां इहो चवण हो। अदालत जेको आहे त धुरियुनि जा मौक़ो ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। जी ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।